साथियों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी साथियों तव्हां सां ॻाल्हायूं था कोरोना वारे मामले ते। उहो इन करे जो दुनिया सॼी जे 35 मुल्कनि जा नौजवान सिंधी डॉक्टर जेके सॼी दुनिया में ड्यूटी था कनि उहे मूंसां एड आहिनि, राब्ते में आहिनि मूंसां। ॻाल्हि रखण जो सबबु आहे त असां सिंधी माण्हुनि समेत पाकिस्तान जे माण्हुनि हिन मसइले कोरोना वारे खे सीरियस न वरितो आहे। इन ते उहो अमेरिका जे जेको डॉक्टर आहे जेको ड्यूटी थो करे उन मूंखे ॿुधायो पिए त मूंखे चयईं त जंहिं हॉस्पिटल में मुंहिंजी ड्यूटी आहे उते मुंहिंजे हेठां सिर्फ़ु 9 माण्हू हूंदा आहिनि जेके मरीज़ आहिनि कोरोना जा, जंहिंजी मां ड्यूटी कंदो आहियां। हुन जंहिं अंदाज़ में मूंखे ॻाल्हि ॿुधाई सच थो तव्हांखे ॿुधायां, हुन ॻाल्हाईंदे रोई ॾिनो। हुन चयो हिते जी जेका सूरत हाल बीठी आहे अमेरिका जी, चईं 56 माण्हू अॼु ॾींहं ताईं मां जंहिंजे मथां बीहंदो आयो आहियां उहे 56 माण्हू ई मरी विया आहिनि। उहो ॿुधाए पियो त हिकु माण्हू बि जिन बि जेतिरनि माण्हुनि जे मथां मुंहिंजी ड्यूटी हूंदी आहे उहो ॿुधाए पियो त पहिरीं अटैक थो करे फिफड़नि ते, पोइ बुकनि ते, पोइ दिलि ते कोरोना न। हुन ॿुधायो त हिनखे हिते कंध में असां हणंदा आहियूं, बुकियूं जॾहिं ख़तमु थी वेंदियूं आहिनि हिते वात में। उहो ॿुधायो हुन इहा ॻाल्हि ॿुधाई त जॾहिं असां वटां मरीज़ डेथ थो थी वञे असां मालिकनि खे सिर्फ़ु फ़ोन करे ॿुधाईंदा आहियूं तव्हांजो माण्हू मरी वियो आहे। पोइ उहो ॿुधाए पियो त जेका हुनखे नलकीअ सां न कमंदा आइसोलेशन वारी जेका नलकी न ॿुधाए पियो उहा बि न कढंदा आहियूं, उहा बि कटे हुन लाश खे वेड़े। हुन ॿी ख़तरनाक इहा ख़बर ॿुधाई त हुन लाश खे खणी वेंदड़ जेके माण्हू आहिनि उहा हिकिड़ी अलॻि टीम आहे। हुन ॿुधायो त असां अॼु ॾींहं ताईं हिन मां कंहिं बि मरीज़ हुन मालिकनि खे ॾिनो आहे न ॾेखारियो आहे। हिन मरीज़नि खे साड़े छॾींदा आहियूं। जय झूलेलाल, मां द्वीप चेतनानी, तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। कोरोना जा केस वधिया पर हॉटस्पॉट घटिया। लॉकडाउन में ऑर्केस्ट्रा जो धंधो चौपट, कलाकार बणिया बेरोज़गार। अॼु ताईं कुतनि खे पकड़ण लाइ चिमटा ॾिठा हूंदव, हाणे ॾिसो इंसाननि खे पकड़ण लाइ थिया आहिनि चिमटा तैयार। Hands up. Hold it. गांधीधाम जूं वॾियूं दुकानूं 3 मई ताईं हूंदियूं बंदि। लॉकडाउन रूटीन कमनि खे प्यार करणु सेखारे छॾियो। लॉकडाउन में ऑनलाइन रचनात्मकनि प्रवृत्तियुनि जो जोश। कच्छ जा सिनेमा मालिक आर्थिक तंगीअ में। ॾुखे दौर में कपा जे पोख जी तैयारी। मुख्यमंत्री जो सचिव अश्विनी कुमार राज्य जे पत्रकारनि खे संतोषकारक जवाब ॾियण में हमेशा प्रयत्नशील रहंदो आहे। गायिका कनिका कपूर चयो त जॾहिं मूंखे कोरोना थियो हो तॾहिं मां चुप रहणु पसंदि कयो ऐं मां इहो ॼाणां पई त माण्हुनि खे मुंहिंजे लाइ ग़लतफ़हमी ऐं कूड़ी ॼाणकारी ॾिनी पई वञे। बैडमिंटन स्टार पीवी सिंधु फाइनल में जापान जी अहूकार खे हराए बणी वर्ल्ड चैंपियन ऐं कयाईं भारत देश जो ॻाट मथे। इमरान खेड़ावाला जो ॿियो रिपोर्ट नेगेटिव, ॾियण में ईंदी मोकल। रियलिटी शो रोडीज़ रेवोल्यूशन ते जंहिंजूं ऑडिशन ॾियण बाक़ी रही वियूं हुजनि उहे पंहिंजूं ऑनलाइन ऑडिशन वूट ऐप ते ॾेई सघनि था। थैंक यू विकी जो तूं सिंधी समाचार लाइ ऑनलाइन ते कार्टून्स आइटम्स ठाहे मोकिली थो। कर्ज़ हुजे हा त लाइ छॾियां हा, कर्ज़ हुजे हा त लाइ छॾियां हा, कमबख़्त इश्क हो लथो ई कोन। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। जल्द ई गॾिजंदासीं।
घर में रहो, सुरक्षित रहो ऐं स्वस्थ रहो।